सिर्फ मेहड़ मां नंढड़ी गुम ना है। तव्हांखे ख़बर आहे त ॿ ॾींहं पहिरियां खैरपुर ज़िले जे खरड़ा में मासूम नियाणीअ जो लाश मिलियो आहे। ऐं हाणे ॻाल्हि इन तरफ़ थी वञे त उन मासूम बिल्कुलु को 1.5 सालनि जी नियाणी आहे। 2 सालनि खां मथे उनजी शायदि उमिरि न आहे। उनखे सिर्फ़ क़त्ल न आहे कयो वियो, उन सां रेप कयो वियो आहे। यानी ज़ुल्म जी इंतहा न आहे। अञा बि हुक्मरान चवनि था त सभु कुझु ठीकु आहे। अञा बि हुक्मरान छा ॾिनो अथव? हाणे बचायो इहो अथव त 1.5 साल जी नियाणीअ जी जेको उहा लॼाट थींदी, उनजी इज़त लुटी वेंदी आहे, उनखां पोइ उनखे क़त्ल करे रोड ते फिटो कयो वेंदो। मेहड़ जी नियाणीअ जो रोअण रोआ, कश्मीर जी 4 सालनि जी नियाणी जंहिंसां रेप कयो वियो उनजो मुक़दमो लड़ा, या मीरपुर ख़ास जे मस्जिद जे इमाम जी 6 सालनि जी नियाणीअ खे रेप करे क़त्ल करे लाश दरिया में फिटो कयो वियो, उन ते रोआ। कहिड़ा दर्द खणी मां आख़िर घुमंदो वरिता? इहे सभु दर्द आहिनि जिन जे लाइ तव्हांखे मूंखे गॾियल किरदारु अदा करणो पवंदो। जेसि ताईं असां गॾियल किरदारु अदा न कंदासीं तेसि ताईं शायदि असां इहे नियाणियुनि जा जनाज़ा खणंदा रहूं। बाक़ी हिननि हुक्मराननि खां ख़ैर जी उमेद रखणु बबूरनि खां ॿेर खणण जे बराबरि। हुक्मरान जॾहिं लठ खईं त 2 ॾींहंनि में जरगा थी विया। हुक्मराननि लठ खईं त हर वॾेरो जरगे में मौजूदु आहे। हुक्मराननि लठ खईं त उहे जरगे खां पोइ रोज़ानो शाम जो वॾेरा फ़ैसिला कंदड़ प्रेस सां ॻाल्हाए करे क्रेडिट सिंध हुकूमत खे ॾियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इन जो मतिलबु आहे त जमीयत उलमा इस्लाम जो मौक़िफ़ दुरुस्त हो न, त जेको कुझु थी रहियो आहे सिंध हुकूमत उनजी ज़िमेदार आहे। पोइ पहिरियां उन्हनि ॾंडो छो न खयो? असां सम्झूं था त जमीयत उलमा इस्लाम जे क़ाइद सिंध जे मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी जे क़यादत में जेका अमन मार्च थिया उनजो नतीजो आहे। मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी साहब जे सदारत में सखर में जेका अमन जरगा थिया उनजो नतीजो आहे जो हुक्मराननि हथियार फिटा कया, गोॾा खोड़िया ऐं हिक तरफ़ उन्हनि धाड़ेलनि सां मुज़ाकरात करे सौदेबाज़ी करे पैसा ॾेई करे धाड़ेलनि खे सरेंडर करायो, त ॿिए तरफ़ उन्हनि पंहिंजनि सरदारनि खे ॾंडो ॾेई करे क़बाइली झेड़नि जा फ़ैसिला कराया आहिनि। देर आयत दुरुस्त आयत JUI क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ थींदड़ इक़दामात जो ख़ैर मक़दम करे थी, लेकिन इहे रुकजण न घुरिजनि, हेठी सतह ताईं वञणु घुरिजे ताकी पूरे सिंध जे सिंध जे अंदरि अमन जी सूरत हाल बहितर थी सघे।